नाज़रीन, हैदराबाद में चेस फेडरेशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां समाजी तंज़ीम दी राइज़िंग फाउंडेशन जे ताउन सां ॿियो शतरंज टूर्नामेंट मुनक़द कयो वियो, जंहिंमें शतरंज खेॾंदड़ मुल्की सतह जे रांदीगरनि शिरकत कई। हैदराबाद जे दयालदास क्लब में चेस फेडरेशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां समाजी तंज़ीम दी राइज़िंग फाउंडेशन जे सहकार सां ॿी शतरंज टूर्नामेंट मुनक़द कराई वई, जंहिंमें मुल्की तोड़े हेठीं लेवल ते शतरंज खेॾंदड़ रांदीगरनि ऐं स्कूली ॿारनि हिसो वरितो। टूर्नामेंट दौरान दी राइज़िंग फाउंडेशन जे प्रोग्राम कोआर्डिनेटर जाम फरीद लाखो, चेस फेडरेशन ऑफ पाकिस्तान जे नुमाइंदे वाहिद हुसैन, सैयद ज़रार शाह ऐं ॿियनि चयो त शतरंज आलमी सतह जी रांदि आहे, जंहिंखे सिंध ऐं ख़ासि करे हैदराबाद में आम करण लाइ ही टूर्नामेंट मुनक़द कयो वियो आहे। हिननि चयो त शतरंज ज़हनी नशोनुमा लाइ बहितरीन रांदि आहे, उन करे हुकूमत हिन रांदि खे तइलीमी निसाब सां गॾोगॾु एक्स्ट्रा करिकुलम सरगर्म जो हिसो बनाए त जीअं हितां जा ॿार आलमी सतह ते ही रांदि खेॾी सूबे ऐं मुल्क जो नालो रोशन कनि।